नाज़रीन, मोहनजोदड़ो लगे घाघर तो बेलो ते सिंध हुकूमत पारा सरसब्ज सिंध प्रोजेक्ट तहत अर्बन फॉरेस्ट तैयार किया पियो वञे। उन हवाले से बेले खाते ऐं शहरियुनि पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया आहिनि। पेश आहे अब्दुल जब्बार मेमन जी ही रिपोर्ट। लगे घाघर को बेलो जेको तकरीबन 5-6 हज़ार एकड़ ते मुश्तमिल आहे, उन जे फॉरेस्ट खाते पारा 150 एकड़ ते जेको आहे सो ट्री प्लांटेशन ऐं गुल वणकारी जंहिंमें सब्ज जंहिंमें खाइण पीअण जा फ्रूट जेको आहे ॾाढ़ू, चक्कू, जैतून ऐं खजुनि जा वण पोखिया विया आहिनि त जीअं माण्हुनि खे तफ़री गाह मिली सघे। उन सिलसिले में हिते DFO ऐं जेके फॉरेस्ट खाते जा आहिनि माण्हू जा जेके ॿिया माण्हू आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कंदा त हे हिन अमल खे कीअं था ॾिसनि ऐं जेको हे तफ़री गाह ठहे थो उन सां कहिड़ा माण्हुनि खे फ़ाइदा पवंदा। सर, अॻ में असुल में मुख़्तलिफ़ 62 माण्हुनि जो हिते घाघर के बेले ते कब्ज़ा हुया, जेके मानवारी हाई कोर्ट जे ऑर्डरन्स खां पोइ ही कब्ज़ा खाली कराया विया। उन तहत वरी गवर्नमेंट ऑफ सिंध हिकिड़ो प्रोग्राम रखियो आहे सरसब्ज सिंध। उन तहत असांखे 150 एकड़ ते हिते प्लांटेशन जे लाइ अफोर्ड कयो वियो आहे ऐं असां कोशिशि करे रहिया आहियूं त हिन इलाइक़े खे तमामु ख़ूबसूरत करे ऐं ऑर्नामेंटल फ्रूट ट्रीज़ ऐं असांजा जेके फॉरेस्ट ट्रीज़ आहिनि उहे टोटल लॻाए हिन खे हिकिड़ी रिक्रिएशन पॉइंट ठाहियूं त जीअं हीअ ज़मीन हिकिड़ो सुठो माहौल बि पैदा करे ऐं इनक्रोचर खां बि बची सघे। तमामु बहितरीनु कमु करायो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा वण लॻाया पिया वञनि ऐं वणनि में लीमो आहे, ॾाढ़ू आहे, अंब आहे, जैतून आहे, ॿिए क़िस्म जा वण आहिनि, तमामु बहितरीनु आहे। अॻ में हिते त कुझु हुयो कोन, पर हींअर जेको फॉरेस्ट वारा कमु कराइनि था तमामु बहितरीनु कमु थो हले ऐं हीअ रौनक थींदी माण्हुनि जी तमामु बहितरीनु आहे। ऐं हेॾो पार्क बि आहे जेको माण्हू हाणे ईंदो ॿाहिरियों वेहंदो कंदो, तमामु बहितरीनु सुठी ॻाल्हि आहे। इहो फॉरेस्ट वारनि जी हिन में मालियात बि घटि बि ऐं वण बि वधंदा। प्रोजेक्ट शुरू कयो आहे सरसब्ज सिंध जे नाले सां। ही सिंध गवर्नमेंट जी सॼी फंडिंग आहे। उहा पाण हिते जेको आहे सो हिकु मॉडर्न टाइप जेको आहे फॉरेस्ट रखणु चाहिनि था, छो त रोड जी एक्सेस बि आहे, सुठी पॉइंट आहे ऐं 150 एकड़नि ते हीअ असांजो अर्बन फॉरेस्ट ठहंदो, जंहिंमें फ्रूट ट्रीज़ हूंदा, फ्लावरिंग माना ट्रीज़ हूंदा, ख़ाली जंगल न लॻंदो त रुॻो ख़ाली जंगल लॻे ऐं माण्हू अचण वञण खां बि घबराइनि न। ही हिकिड़ी पिकनिक पॉइंट ऐं रिक्रिएशन पॉइंट बि हूंदी ऐं उन सां गॾोगॾु हिन में एनवायरमेंटल बेनिफिट लाइ उहे वण ऐं बर्ड्स लाइ ऐं वाइल्ड लाइफ लाइ फ्रूटिंग ट्रीज़ बि असां लॻायूं था। हिन में असां वटि सिंध जे अंदरि पिकनिक पॉइंटियूं तमामु घटि आहिनि। असां वटि न हुजण जे बराबरि ही सिंध गवर्नमेंट ज़बरदस्त हिकिड़ो ही प्रोग्राम ॾिनो आहे। असां वटि हिन वक़्तु हाणे हिते अंब, जैतून, फारवा, गुल, ॼमूं, मक़सदु जेके बि फ्रूट वारा जेके बि वण थियनि था उहे सभु असीं हिते लॻायूं पिया। 150 एकड़नि ते 500 एकड़नि ते असांजो ही प्रोग्राम आहे, उनखे मुकमल कंदासीं ऐं तव्हां ॾिसंदव त परे परे खां माण्हू हिते ईंदा ऐं लुत्फ़ अंदोज़ थींदा, पंहिंजे फैमिलियुनि सां ईंदा। खुलियल मैदान में आहे ऐं आबहवा सुठी।